ICC जो अहम वर्चुअल इजलास थियण जो इम्कान है जंहिंमें अहम फ़ैसिले जो इम्कान है। इन सिलसिले में बांग्लादेश क्रिकेट बोर्ड BCB जो सदर अमीनुल इस्लाम पाकिस्तान पहुंची वियो है। ज़रियनि मूजिब अमीनुल इस्लाम PCB ऐं ICC जे हंगामी इजलास में शिरकत कंदो। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी ऐं BCB सदर अमीनुल इस्लाम पिण ICC जे वर्चुअल इजलास में शरीक थींदा, जिते क्रिकेट सां लाॻापियल अहम मामलनि ते फ़ैसिलनि जो इम्कान है। BCB सदर अमीनुल इस्लाम जी PCB चेयरमैन मोहसिन नक़वी सां मुलाक़ात पिण शेड्यूल है, जंहिं दौरान ॿितरफ़े क्रिकेट जे मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में शिरकत खां पोइ अमीनुल इस्लाम शाम जो ढाका रवानो थी वेंदो। गज़ा बोर्ड ऑफ पीस जी पहिरीं गॾिजाणी 19 फ़रवरी ते थियण जो इम्कान आहे, जंहिं लाइ अमरीका में तयारियूं शुरू कयूं वियूं आहिनि। गॾिजाणी में शिरकत लाइ बोर्ड जे मेंबरनि खे बाज़ाब्ता दावतनामा उमाया विया आहिनि। अमरीकी मीडिया मूजिब अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप गज़ा बोर्ड ऑफ पीस जे मेंबरनि ऐं गज़ा एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे मेंबरनि जी मेज़बानी कंदो। गॾिजाणी वाशिंगटन में US इंस्टीट्यूट ऑफ पीस में मुनक़िद कई वेंदी। ज़रियनि मूजिब गज़ा बोर्ड ऑफ पीस में हींअर ताईं 25 मुल्कनि शमूलियत इख्तियार कई आहे, जॾहिं त सदर डोनाल्ड ट्रंप हिन बोर्ड जो चेयरमैन पिण आहे। ॿिए तरफ़ बरतानिया, फ्रांस ऐं नॉर्वे समेत केतिरनि ई यूरोपी मुल्कनि गज़ा बोर्ड ऑफ पीस खे गॾियल क़ौमनि जी हैसियत खे चैलेंज करण जे बराबरि क़रार ॾींदे बोर्ड में शामिल थियण खां इनकार करे छॾियो आहे। नाज़रीन, भांसीदाबाद में SUP जी सर ते शटर बंद ऐं फीता रोक हड़ताल कई वई आहे। इन हवाले सां पेश आहे अदनान मेंगल जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, 26 ऐं 27 आइनी तरमीम 8 फ़रवरी 2024 ते थींदड़ इलेक्शन में मुबैना धांधली ऐं फॉर्म 47 मूजिब हुकूमत में जेके वेठल जेको हुक्मरान धुरन उन्हनि जे ख़िलाफ़ पूरे मुल्क भर में पहिया जाम ऐं शटर डाउन हड़ताल जो ऐलान थियो आहे। जीअं त अॼोको ही जेको आहे हड़ताल जेका शटर बंद हड़ताल आहे, मुतालबो था कयूं त फौरन कोई सही जमहूरियत वारी इलेक्शन कराई वञे, हक़ इंसाफ़ वारी हुकूमत कराई वञे, जंहिंमें अवामी हुकूमत अचे। ई फार्म 47 जी हुकूमत के असां रिजेक्ट था कयूं, नामंज़ूर था कयूं। जीअं त तव्हां ॾिठो त अॼु भांसीदाबाद जो समूरो शहर बंदि आहे। उन्हनि पंहिंजी दुकानदारी बंदि करे असां सां यकजहतीअ जो इज़हार कयो आहे। सभ खां पहिरियां भांसीदाबाद जे शहरनि जी महिरबानी ऐं तव्हां सहाफ़ी दोस्तनि जी महिरबानी, जंहिं असांखे तमामु सुठी कवरेज ॾिनी आहे। अॼु सॼे पाकिस्तान में पाकिस्तान जी तरफ़ खां शटर हड़ताल आहे, फीता रोक हड़ताल आहे। सैयद ज़ैन शाह साईं तरफ़ यानी पाकिस्तान जो वाइस चेयरमैन आहे। असीं सईद ज़ैन शाह जी हुकुम ते लबैक थी अॼु भांसीदाबाद में मुकम्मल शटर बंद हड़ताल आहे। पाकिस्तान में ये तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान के हुक्म पे ये जो शटर बंद हड़ताल और फीता रोक हड़ताल की गई है, यहाँ पे भांसीदाबाद में भी मुकम्मल ताउन है दुकानदारों का। नई इलेक्शन कराई जाए और शफाफ इलेक्शन कराई जाए और उसमें जो भी पार्टी जीत के आए उसके हवाले हुकूमत की जाए, ताकि पाकिस्तान की जो आवाम है वो सुख से जिंदगी गुजार सके। भांसीदाबाद जो शहर मुकम्मल बंद है। इन महिल ताईं असां जेके रिपोर्ट्स आहिनि, माना कश्मीर खां वठी छट्टो ताईं, कराची जा इलाइक़ा, हैदराबाद जा इलाइक़ा, बद्दीन, मीरपुर कास, नवाबशाह, सकरंड, ये बंद हिन महिल असां ते रिपोर्ट जेके तंज़ीमी रिपोर्ट पहुंचो। सिंध जा जेके वसीला आहिनि, सिंध ते ख़र्च करणा पवंदो। सिंध जा जेके ॿेट, सिंध जो पाणी, सिंध जी गैस, सिंध जूं ज़मीनूं जेके तव्हां धारियुनि खे ॾियो पिया, इहे तव्हांखे क़तई तौर ते न ॾियणु ॾींदासीं। जेकॾहिं तव्हां पंहिंजी होद ते रहियो त असांजी पुरअमन जिदोजहद जारी रहंदी। इहे हड़तालूं थींदियूं, इहे मुज़ाहिरा बि थींदा, असां पुरअमन तरीक़े सां पंहिंजे शहर में बीठा आहियूं। आदम मेंगल, भांसीदाबाद। अपोजिशन इत्तेहाद जे सर ते आम चूंडुनि में मुबैना धांधली ख़िलाफ़ कश्मीर में शटर बंद हड़ताल कई वई आहे। कारोबार बंद आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे शफ़क़त भयो। जी शफ़क़त, आगाह कजो, छा अपडेट आहे नवां वटि? जी, जाली मैंडेट, ग़लत हुक्मरानी ऐं PTI जे चेयरमैन इमरान ख़ान खे काफ़ी वक़्त खां मुख़्तलिफ़ केसनि में फासण बाद क़ैद करण ख़िलाफ़ अॼु सिंध यूनाइटेड पार्टी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मरकज़ी गॾियल जेको ऐलान बाद कश्मीर में मुकमल तौर ते शटर बंद हड़ताल आहे। फीता रोक हड़ताल आहे। जेको शहर आहे उहो मुकमल तौर ते बंदि आहे। कारोबार जेके मरकज़ आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। हिन वक़्तु असां PTI जो अॻुवाण आहे सरदार इकरार खान जखन साहिब असां मौजूदु आहे। असां उन्हनि सां ॻाल्हि था कयूं। मौक़िफ़ असांजो इहो ई आहे, असां अवाम सुजाॻ आहे। अवाम छो जो उन्हनि खे इहो ई ख़बर पियो आहे असांजो 8 फ़रवरी 2024 ते जेको असांजे मेडर ते धाड़ो लॻी वियो। अवाम खे सिर्फ़ु इहो ॿुधाइणो हुयो कि अॼु जेको इहो तव्हांजो मेडर ते चोरी आहे उनजे ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज कयो। उन्हनि असांखे सुठो माना तावन कयो आहे, शहर बंदि कयूं। असांजो इहो ई मौक़िफ़ आहे। असांखे असली जेको आहे असांजा 45 जा जेके असांजा नुमाइंदा आहिनि
उहे उन्हनि खे तव्हां मैंडेट वापसि ॾियो ऐं असांजो कोई एहतजाज ई न थींदो। साईं असल में इहो ई आहे, असांखे हिननि मुख़्तलिफ़ अॼु ताईं बि उन्हनि इहो ई असांखे चयो आहे की तव्हांखे तव्हांजा सभु मुतालबा आहिनि असां पूरा कंदासीं ऐं जिथे किथे अवाम असांखे सुठो मोट ॾिनो आहे। कोई ज़ोर ज़बरदस्ती कोई हथियारनि जो ज़ोर ते असां शहर बंदि न करायो आहे। असां तव्हांखे पाण खे ख़बर आहे शहर पूरो बंदि आहे ऐं सरापा एहतजाज आहिनि, अवाम पंहिंजे तरफ़ां एहतजाज कयो आहे। सही ॻाल्हि इहा आहे त असांजे मरकज़ी सदर साईं ज़ैन शाह जो हिमायत कयो आहे, असांजो मुकमल हिमायत कयूं था। असां सम्झूं था पिया त 8 फरवरी 2024 ते अवामी मैंडेट खसियो, जेको अवाम जो वोट हो उनजो ग़लति इस्तेमालु करे 47 फार्म ते नवां उन्हनि मुक़ररु करे असांजो मुतालबो इहो आहे त इमरान ख़ान समेत मुल्क जे अंदरि जेके बि सियासी क़ैद गिरफ़्तार आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। 26-27 आईनी तरमीम जेका लागू कंदा उनखे ख़तमु कयो वञे। फीका आर्डीनेंस जो बि ख़ात्मो हुजे ऐं अदलिया आज़ादु हुजे। जी अवां जेको आहे PTI अॻवान ऐं सिंध यूनिट पार्टी जे अॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन वक़्तु सुभाणे खां वठी हिन वक़्तु जेको शहर जो जेको कारोबारी मर्कज़ आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। नेशनल हाईवे ते जेके हेवी ट्रैफिक आहे उहो मुकमल तौर ते बंदि आहिनि। नौकर सतह ते नंढियूं वॾियूं गाॾियुनि जो जेको हलणु आहे उहो शुरू थी चुको आहे, पर शहर ऐं जेकी हेवी ट्रैफिक आहे उहा मुकमल तौर ते बंदि आहे। अॻवान इहो चयो आहे त हीउ सॼो ॾींहुं जेको आहे हड़ताल रहंदी, जंहिं सबबु शहरनि खे आम वापे शयुनि जी जेकी ख़रीद फरोख्त करण जो जेको तमामु घणी ॾुखियाई पेश थी रही आहे। जी वॾी महिरबानी शफ़क़त अपडेट करण लाइ। अपोज़िशन इत्तेहाद जे सॾ ते आम चूंडुनि में मुबैना दांधली ख़िलाफ़ ॾहरकी में शटर बंदि हड़ताल कई वई आहे। कारोबार बंदि आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे असद शर। असद आगाह कजो त कारोबार मुकम्मल तौर बंदि आहे, छा अपडेट आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुलु, तहरीक इंसाफ़ जे सॾ ते अॼु 8 फरवरी ते मुल्क भर जी जेको आहे ॾहरकी में बि जेको आहे मुकम्मल शटर बंदि हड़ताल ॾिसण में पई अचे। हिन वक़्तु PTI जा जेके कारकुन आहिनि उहे जेको आहे त ॾहरकी शहर में मुख़्तलिफ़ चौकनि ऐं चौराहनि ते गश्त करे दुकाननि खे जेको आहे त बंदि कराए रहिया आहिनि। जॾहिं त अगरि ॻाल्हि कजे हितां जे मार्केटनि जी त हितां जूं जेके मुख्य मार्केटूं आहिनि उहे बि जेके आहिनि जज़वी तौर ते जेको आहे त बंदि ॾेखारिजनि पियूं। हिन वक़्तु तक़रीबन जेको आहे त कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके मुकमल तौर बंदि आहिनि, जॾहिं त कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके जेको आहे कुझु खुलियल बि आहिनि। हिन वक़्तु सिंध यूनाइटेड पार्टी जा जेके कारकुन आहिनि उहे ऐं उन सां गॾु PTI जा जेके कारकुन आहिनि उहे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि ऐं बाज़ारनि में गश्त करे जेको आहे त शहरनि खे ऐं कारोबारी माण्हुनि खे जेको आहे त दुकान बंदि कराइण जो जेको आहे त चई रहिया आहिनि। हिन वक़्तु पुलिस जे तरफ़ां बि जेको आहे त दुकान जेको आहे त ज़बरदस्ती खोलाइण जी कोशिशि कई पई वञे। हिन वक़्तु मुख्य बाज़ार में जेको आहे पुलिस जा एहलकार मौजूदु आहिनि जेके जेको आहे त शहरनि खे ऐं दुकानदारनि खे कारोबार पंहिंजो जेको आहे त खोलण जो चई रहिया आहिनि। हिन वक़्तु अगरि ॻाल्हि कजे त तक़रीबन जेके शहर जा जेके मुख़्तलिफ़ कारोबारी मर्कज़ आहिनि उहे जुज़वी तौर ते बंदि आहिनि, जॾहिं त PTI ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जा जेके कारकुन आहिनि उहे जेको आहे त गश्त करे जेको आहे त कारोबार ज़बरदस्ती बंदि कराइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। अगरि ॻाल्हि कजे कारोबारी माण्हुनि जी त कारोबारी माण्हुनि पारां कुझु अहिड़नि हंधनि ते बि कारोबार जेको आहे त पंहिंजी ख़ुशी सां बंदि कयो वियो आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त इमरान ख़ान जे ख़िलाफ़ जेको ज़ुल्म थिए पियो या PTI जे क़यादत जे ख़िलाफ़ जेकी ज़ुल्म ऐं ज़्यादती थियनि पियूं उन्हनि जो जेको मैंडेट जेको आहे उहो चोरायो वियो। उन्हनि जी ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ हू जेको आहे त पाण जेको आहे त एहतजाज करे रहिया आहिनि। हुनजो इहो चवणु आहे त जेसि ताईं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ जेके साज़िशूं आहिनि उहे ख़तमु न कयूं वेंदियूं तेसि ताईं हीउ जेको आहे त एहतजाज पंहिंजो जारी रखंदा। वॾी महिरबानी असद अपडेट करण लाइ। नाज़रीन, ठटे में बि तहरीके आईन पाकिस्तान जे सॾ ते धरणो वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद मेमण। दोस्तों, जीअं त मुल्क भर में अॼु हड़ताल ऐं फीता रोक हड़ताल ऐं शटरबंद हड़ताल हुई। इन जे करे सॼी सिंध में पूरे पाकिस्तान में जेके बि जिन्हनि बि माण्हुनि एहतजाज कया आहिनि शटरबंद हड़तालूं कयूं आहिनि उन्हनि माण्हुनि खे 2 ॾींहं 4 ॾींहं अॻु में बि खयो वियो आहे। हाणे वरी FIR लॉन्च पिया कनि ऐं असांजे अॻुवाणनि खे खणी विया आहिनि। अॼु असांजो ठटे ज़िले जो पुरअमन एहतजाज हो जेको वापारियुनि ट्रांसपोर्टरनि समाजी माण्हुनि ठटे जे शऊर इहो साबित करे ॾेखारियो त असां जेको आहे पुरअमन माण्हू ऐं हुननि पाण मुरादो जेको आहे दुकानूं सभु बंदि कयूं। ऐं हुन खां पोइ जीअं असांजी हड़ताल जी काल 4 बजे ताईं हड़ताल जी काल हुई ऐं पुरअमन तरीक़े सां काल हली पए। हिननि छा कयो त कल्ह खां वठी हिननि 4-5 मोबाइलूं जेको आहे असांजे अॻुवाणनि जे पोयां हिननि लॻायूं। PTI जे दोस्तनि जे घरनि ते राति छापा लॻा, असांजे घरनि ते राति छापा लॻा। लिहाज़ा असां ॿिए के सेफ जॻह ते हुयासीं, इन जे करे असांखे खणी न सघिया।
पोइ वरी हिननि छा कयो, असांजे अॻुवाणनि खे रोड रस्ते जेको आहे हिननि हड़ताल वारे ॾींहुं खयो आहे। असांजा कारकुन खया आहिनि, SUP जा, PTI जा, फंक्शनल लीग जा, GDA जा, जेके बि क़ौमी कारकुन खया विया आहिनि उहे फौरी तौर ते आज़ादु कया वञनि। जे न त हीउ पुरअमन असांजो धरणो राति ताईं या सुभाणे ताईं रहंदो। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त 8 फरवरी ते मुल्क की लेवल ते पुरअमन फीथा रोक ऐं कारोबार बंदि करण जी हड़ताल जो सॾु हो। ऐं अल्हम्दुलिल्लाह सॼे मुल्क वांगुरु ठटे ज़िले जे माण्हुनि बि साथ ॾिनो, वापारियुनि बि साथ ॾिनो ऐं जेको सो फीथा रोक बि थी। पर ख़बर न आहे छो न पुरअमन एहतजाज खे हिननि पुरतशद्दुद एहतजाज में तब्दील करण जी साज़िश कई आहे या छा। अञा सुधी सभु असांजा कारकुन पुरअमन आहिनि, पर हलंदे हलंदे असांजे तंज़ीमुनि जे अॻुवाणनि खे ओचितो गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। लिहाज़ा मजबूर थी ही असीं रोड बंदि कयो आहे ऐं जेसि ताईं इहे कारकुन आज़ादु नथा थियनि तेसि ताईं ही रोड बंदि रहंदो। पाकिस्तान समेत सिंध समेत पूरे ठटे में स्ट्राइक जी कॉल ॾिनी वई, जेका सुबुह खां वठी पुरअमन रही ऐं पुरअमन तरीक़े सां कामयाबु थी। ठटे जी आवाम ऐं वापारियुनि असांखे भरपूर साथ ॾिनो, जंहिंजे करे हड़ताल कामयाबु थी। असांजे कारकुननि खे जेकॾहिं कुझु थियो, जेकॾहिं कुझु गाइब कारकुननि खे आज़ादु न कयो वियो, ॿी सूरत में हीअ अॼोको एहतजाज न पर मुल्क लेवल ते वरी दुबारा थी सघे थो। सिंध जा कारकुन, SUP जा कारकुन, GDA जा कारकुन, PTI जा कारकुन, मुल्क पूरे पाकिस्तान में जेके बि गिरफ़्तार कारकुननि खे आज़ादु कयो, ॿी सूरत में असीं एहतजाज ख़त्म न कंदासीं। अहमदपुर में भी GDA जे सॾ ते चूंडुनि में मुबैना दादरी ऐं ॿिनि मसइलनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे नादिर हुसैन नारे जो। अहमदपुर शहर में मौजूद आहियूं, जिते GDA तरफ़ां हिकु रैली कढी पई वञे, जेका पीर साहिब पागार जे हुकूमत 8 फरवरी कारो ॾींहुं मल्हाए वञे। अचो त हिते जेके रैलीअ में शुरका आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। 2024 ते जेका इलेक्शन थी, फार्म 45 हिकिड़ो हुयो, 47 में ॿियो अची वियो। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असांजे महबूब मुर्शिद आला हज़रत पीर साईं पागार जिन हैदराबाद में इहो वाज़िब ऐलान कयो त हे जेके इलेक्शन थी आहे इहा साज़िश हुई। उन जे हिसाब सां इहे पुरअमन रैली कढी हुकूमत खे ॿुधाइणु चाहियूं था। बदअमनी चोट ते चढ़ी वई, महांगाई तमामु घणी वधी वई, जेको आहे आम माण्हूअ जे जीअण जंजाल थी वियो आहे। जेको आहे इन जे लाइ असां हिन हुकूमत खे नथा मञूं। मां हुकूमत खे चवणु थो चाहियां त इमरान ख़ान कहिड़ो ज़ुल्म कयो आहे, छा कहिड़ी चोरी कई अथई, उनखे 50 केस हयो वियो, अञा ताईं जेल में, उनजो को बि इंसाफ़ न मिलियो वियो। नादिर हुसैन नारे जो, WTN न्यूज़ अहमदपुर। मीरपुर माथिले में भी तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान जे सॾ ते एहतजाज कयो वियो। शिरकत कंदड़ WTN जे रिपोर्टर उमर कोराई सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जो तव्हांखे ॾेखारियूं। मुबीना जाली इलेक्शन वारे सिस्टम खिलाफ़ अॼु असीं हुर जमायत जा दोस्त, GDA ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जा जेके दोस्त अॻुवान आहिनि उहे गॾिजी करे जेको आहे सो अॼु असां पीर साईं सरदार जे हुकुम ते एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहियूं। असांजो इहो ई मुतालबो आहे त जाली इलेक्शन खे असीं रद्द कयूं था ऐं इन ॾींहं खे असां कारियूं पटियूं ॿधी करे कारो ॾींहुं करार ॾियूं था। महिरबानी। इन जाली इलेक्शन के फार्म 47 फार्म जी इलेक्शन के रिजेक्ट करे चुकी आहे। पहिरें ॾींहं खां असां सभु इन जे ख़िलाफ़ आहियूं, पर पूरी पाकिस्तानी क़ौम इनके रिजेक्ट करे चुकी है। जो अवाम जे राय ते धाड़ो हयो वियो आहे। असां पूरे पाकिस्तान के इदारनि खां, मुहिबतनि इदारनि खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त पाकिस्तान के हक़ में ॻाल्हि इहा आहे त असल इलेक्शन, साफ़ शिफाफ इलेक्शन कराई वञे। ये जेका दांधरी शुदा इलेक्शन आहे इनके खत्म किया वञे। मीरपुर बठोरो में जसकम पारां ज़रई पानी की खोट खिलाफ़ रैली कढी वई। रिपोर्ट करे रहियो आहे ताबे अली कमरानी। जी बिल्कुल, मीरपुर बठोरो में 3 महीननि खां शदीद पानी जी खोट खिलाफ़ अॼु GSN क़ौमी पार्टी तरफ़ां पंहिंजो तलाश चौक खां रैली कढी मेन बस स्टॉप ते मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल करियूं। GSN क़ौमी पार्टी पारां अॼोकी हीअ रैली गंजबार नाली में पानी न हुजण जे ख़िलाफ़ आहे। तहलके बठोरे में पानी आहे कोन। सुजावल ज़िले में हिकिड़ो वॾो अज़ाब इहो आहे त जेके वॾा ज़मींदार आहिनि उहे गंजबार नाली ते न आहिनि। गंजबार नाली जेका आहे उन ते मिडिल क्लास आबादगार, नंढा आबादगार, नतीजे में जेका बि मुंद आहे सारियुनि जी मुंद आहे, तबे ते पानी जी खोट आहे। चेठनि जी मुंद आहे त पानी जी खोट आहे। त गंजबार खे पानी ॾियो, तहलके बठोरे जे इन ॾाखिणे उभरंदे टुकड़े खे पानी ॾियो त जीअं उते ज़मीनूं आबाद थी सघनि, फसल बची सघनि, गाह पठा बची सघनि ऐं माण्हुनि खे, जानवरनि खे पीअण जो पानी मुहैया थी सघे। अॼु बठोरे शहर में GSN क़ौमी पार्टी ऐं आबादगारनि तरफ़ां मुज़ाहिरो कयो आहे पानी जी खोटीअ जे ख़िलाफ़। असां वटि हिते तहलके बठोरे में फसल तबाह थी रहिया आहिनि। जेके माल आहे उहो उन वॻे मरी रहियो आहे। ध्यानु
गंजबार नाली में पानी कोने आई, आबादगार परेशान आहिनि, फसल तबाह आहिनि, माल जो चारो कोने आई, माण्हू बुख था मरनि, उञ था मरनि, माल उञ थो मरे। गंजबार नाली में पाणी ॾेई आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। इहो जेको पुरअमन एहतजाज आहे इहो मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां ऐं आबादगारनि पारां गंजबहर कैनाल में जेका मुसलसल पाणीअ जी जेकी खोट आहे उन जे ख़िलाफ़ु आहे। ऐं हमेशह गंजबहर कैनाल जा आबादगार सारियालो फसल हुजे या चेटरो फसल हो रोडनि ते हूंदा आहिनि, पोइ वञी इरीगेशन अमलो हुननि खे पाणी जी लप ॾींदो आहे। असां इन स्टेज तां मुतालबो था करियूं आला अख़्तियारनि खां त गंजबहर शाख में पाणी जी खोट ख़तमु करण जे लाइ कोशिशूं वरितियूं वञनि। ॿी सूरत में असां हिन एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। वस वारनि खां मुतालबो कंदासीं त बराए महिरबानी इंसानियत जे नाते तेल के बठोरे ते रहम करे गंजबार कैनाल के पानी ॾिनो। ताबे अली कमरानी, WTN न्यूज़, मीरपुर बठोरो। नाज़रीन, तलहार में शहरनि पारां बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे ताहिर सम्मो। अॼु नाज़रीन असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं तलके तलहार जे शहर जे वार्ड नंबर 5-6 में, जिते वार्ड नंबर 5-6 जा जेके रहवासी आहिनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम हुजण सबबु हुननि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त इन हवाले सां हुननि सां ॻाल्हायूं त उहे असांखे छा था चवनि। ख़ासि बजट आयल आहे, जेकॾहिं उहो बजट हिते यूटिलाइज़ न थींदो त पोइ उहो किथे यूटिलाइज़ थिए पियो। त असां अपील करूं था त महिरबानी करे हिन ते ई जेको आहे न असांखे ही सहूलियतूं बुनियादी असांजूं सहूलियतूं बुनियादी असांजा हक़ आहिनि। जेकॾहिं असांखे इहे हक़ न मिलंदा त असीं वरी बि रोडनि खे ब्लॉक कंदासीं। असीं पूरी जेको सो हिन पाड़े जा माण्हू गॾु करे असीं रोडनि खे ब्लॉक कंदासीं, छाकाणि त असांखे जेका मुश्किल पेश अचे पई छा पोइ वरी बाल्टियूं खणूं होॾां वञूं, असांखे त खॼनि नथियूं। हाणे वॾा माण्हू हाणे असांखां त खॼनि नथियूं। पाणी जी बि ॾुखाई आहे, गटर जी बि ॾुखाई आहे, रस्ते जी बि ॾुखाई आहे। पाणी पीअनि था हेॾा चेॾ जेॾा बच्चा किथां मटनि, उहे मटनि किथां कपिड़ा पलीत थियो वञनि, कीअं क़ुर शरीफ़ पढ़नि। रोड ठाराए ॾियो असांखे, असीं करियूं था त रोड ठाराए ॾियो असांखे। असां महिरबानी करियो रोड ठाराए ॾियो। नाज़रीन, हैदराबाद में ख़ानगी स्कूल में साइंसी मेलो लगायो वियो, जंहिंमें शागिर्दनि मॉडल्स पेश कया। रिपोर्ट करे रहियो आहे ज़हीर अहमद सोहू। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, मेरा नाम डॉक्टर साद बलोच है और मैं एडिशनल डायरेक्टर हूँ इसरा यूनिवर्सिटी हैदराबाद में। सबसे पहले तो मैं जुनैद मेमन साहब को मुबारक दूंगा कि इतना बेहतरीन इन्होंने साइंस एग्जीबिशन आज यहाँ ऑर्गेनाइज़ किया है और छोटे छोटे बच्चों से लेके ऊपर के बड़ी क्लासों के बच्चों ने भी यहाँ साइंस के, मैथ्स के काफ़ी सारे डिफरेंट प्रोजेक्ट्स लगाए हैं। आई एम सो हैप्पी टू सी कि हमारा जो इसरा स्कूल्स है वो इतना फ्लरिश कर रहा है। जीअं त हर साल जी तरह हिन साल बि इसरा हायर सेकेंडरी स्कूल हिते साइंस प्रोजेक्ट एग्ज़िबिशन रखियो आहे। ऐं असां ॾिसी सघो था त हिते ॿारनि एक्स्ट्रा कोकरिकुलम एक्टिविटी में कहिड़ो पार्टिसिपेट कयो आहे। माशाल्लाह ही इन्हनि जेके बि हिते प्रोजेक्ट रखिया आहिनि हिन में हर तरह जा प्रोजेक्ट मौजूदु आहिनि, इस्लामियात, पाकिस्तान स्टडी, साइंस जा, एंड इहे हर साल थींदो आहे असां वटि प्रोग्राम। अदा सुठो आहे, अहिड़ा जेके आहिनि उहे इवेंट थियणु खपनि। ॿार जेके आहिनि इन मां घणेई कुझु सिखनि बि था ऐं जेको आहे उहो इन सां जेको आहे उहो ॿारनि में दिलचस्पी पढ़ण सां गॾु जेको आहे ॿियूं एक्टिविटीज़ में बि हिसो वठणु लाज़मी आहे। इन सां जेको आहे उहो सुठो जेको आहे उहो हिकिड़ो असांजो जेको आहे उहो इम्पैक्ट पए थो ॿारनि ते। काफ़ी इहो आहे कि ॿारनि जो क्लियर थियो आहे कॉन्सेप्ट वग़ैरह। हाँ, ये एग्ज़िबिशन जे अगरि ॾिसियो वञे त कॉन्सेप्चुअली त ॿारनि खे मतिलबु हिकिड़ी ब्रेन स्टॉर्मिंग थींदी आहे ठाहिण में, कि उन्हनि खे ख़बर पवंदी आहे कि रियल लाइफ में प्रैक्टिकली कीअं सभु शयूं थींदियूं। एज़ अ साइंस टीचर मां बि काफ़ी प्रोजेक्ट्स कराया आहिनि, बॉयज़ सेक्शन्स में बि कराया आहिनि ऐं हिते मुंहिंजो पंहिंजो बि हिकिड़ो आहे जो जियोग्राफी जो ई आहे। त इन लिहाज़ सां तमामु बहितरीनु माशाल्लाह यानी ॿारनि खे काफ़ी हेल्पफुल थियो आहे। बेहतरीन एग्जीबिशन है साइंस का। ऑफ कोर्स क्लासेस में तो बच्चे सीखते हैं, पर प्रैक्टिकली चीज़ों को करना, तो आप जब तक चीज़ें करते नहीं हाथ से तो आप उतना नहीं सीखते हैं जो आप करके चीज़ों को सीखते हैं। दुनिया का वैसे भी मॉडर्न पढ़ाई का तरीका यही होता है कि आप बच्चों को काम कराएं, काम करा के सिखाएं, रादर देन लेक्चर बच्चों को देते हैं, क्योंकि वो इतना इफेक्टिव नहीं होता है। तो ऑफकोर्स की एक कल्मिनेशन तो यही है कि जब आप प्रोजेक्ट्स बनाते हो तो उस प्रोजेक्ट की बनाना भी है, उसको प्रेजेंट भी करना है, उसको बताना भी होता है, तो उससे बच्चों की काफ़ी स्किल्स जो हैं वो डेवलप होती हैं। मुंहिंजो नालो मरियम आहे ऐं मां जेको मोहन जो दड़ो जो मतिलबु प्रोजेक्ट ठाहियो आहे, ठीकु आहे। त हाणे हिते ॿुधाईंदमि त मतिलबु मोहन जो दड़ो जेको आहे इहो मतिलबु इहो 5000 साल जी इलाही ॻाल्हि आहे, इहो मतिलबु इलाही पुराणो आहे ऐं इनखे डिस्ट्रॉय कयो सर जॉन मार्शियल
1922 ऐं हे ग्रेट ॿार जिते माण्हू फन लाइ मतिलबु मज़े लाइ ईंदा हुया CSS ऐं जावा स्क्रिप्ट खे यूज़ करे ठाही आहे हिन में असां वटि इलाही सारियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि लाइक अगरि असां टीचर पोर्शन में वञूं था त टीचर जूं कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि टीचर कहिड़नि ॿारनि खे पढ़ाए थो कहिड़ियुनि क्लासुनि खे पढ़ाए थो उन खां अलावा हू अटेंडेंस वग़ैरह मार्क करे थो सघे ऐं हिन वेबसाइट में असां अगरि असां फिज़िकली लिखी थकी पिया आहियूं त ही वेबसाइट इन करे असां ठाही आहे ताकी जेको स्कूल आहे उन्हनि लाइ हिकिड़ी नई सहूलियत पैदा थिए ताकी हू कुझु पंहिंजूं अपॉर्चुनिटीज़ ॾेखारे सघनि टीचर पंहिंजो कमु करे सघे name is Fatma. I am from grade 5. This is our project. The topic is democracy. Democracy is a word that the people share their opinions, feelings by voting their persons. By voting these all the persons. Presenting this project of fire detector and smoke sensor. And this is my partner Ishtaq. And we are here for explaining. जीअं की तव्हां ॾिसी सघो था त हीअ असां स्मोक डिटेक्टर ठाहियो आहे जीअं अॼुकल्ह जेको गुल प्लाज़ा में हिकिड़ो मतिलबु हादसो थियो हुयो वॾो त जीअं ई बाहि लॻी त कंहिंखे ख़बर न पई ऐं दरवाज़ा पहिरियां ई बंदि थी विया हुया ऐं इलाही जानुनि जो नुक़सानु थियो त उनजो हिकिड़ो बिल्कुलु नंढो सो हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे उहो असां हिते जेको ठाहियो आहे त हीउ स्मोक डिटेक्टर आहे धुओं निकिरे थो करे थो उनजे करे असांजी माहौल में इलाही गदलाहण थी पैदा थिए ॾिठो वञे त इंसानी जान खे बि इन सां काफ़ी सारे नुक़सानात पैदा थियनि था काफ़ी सारे जीअं असांजी बॉडी ते रेस था थी वञनि अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो आकाश अहमद पीरदादो आहे मां हिते इसरा हाई स्कूल में फिज़िक्स जो सीनियर टीचर आहियां सीनियर सेक्शन में त हीउ जेको अॼु जो साइंस एग्ज़िबिशन हिते इवेंट थियो आहे इसरा हाई स्कूल में हिकिड़ो त तमामु बहितरीनु जेको इवेंट आहे छाकाणि त हिते थ्योरिटिकल पढ़ी ॿार जेको हिकिड़ो त बोर थींदा आहिनि उनखे उन में इंट्रस्ट डेवलप न थी सघंदो आहे त पोइ बुक्स खां हटी करे असां हिते हिकिड़ो अहिड़ो इवेंट ऑर्गेनाइज़ कयो आहे जंहिंमें ॿार पंहिंजी जेको ट्रू पोटेंशियल आहे उहो शो करे सघनि था हाणे असांजा जेके कुझु स्टूडेंट्स आहिनि उन मां हिकिड़े स्टूडेंट ही अर्थक्वेक डिटेक्टर ठाहियो आहे हाणे असां ॾिसूं त केॾो नंढी इन्वेंशन्स केॾो ज़रूरी आहिनि असांजे ख़ासि तौर ते उन्हनि एरियाज़ में जेके क्लाइमेट चेंज जो शिकार आहिनि मां वठी जमात जो शागिर्द आहियां अॼु जो मुंहिंजो प्रोजेक्ट आहे एयर प्यूरीफायर मतिलबु एयर प्यूरीफायर जो मतिलबु हीअ जेके असां जेके फैक्ट्रीज़ आहिनि वग़ैरह मतिलबु गंद थियूं कनि मतिलबु जेके गंद गैसूं थियूं कढनि उहे साफ़ करे आऊं पहिरियों हाणे आऊं तव्हांखे हलाए थो ॾेखारियां पहले ही फैक्ट्री जीअं फैक्ट्री वर्क कई हुन खां पोइ हेॾा जेको प्यूरिफिकेशन वारो शुरू थींदो पोइ लाइट ॿरंदी आहे लाइट ॿरण खां पोइ जॾहिं फैन हलंदो इहो अॻियां ई पोयां ॿिन्हिनि साइड खां क्लियर करे पोइ अॻियां ई ॾिसो ऐं हितां खां जेकी हवा निकिरंदी उहा प्यूरीफाई थी निकिरंदी जी तव्हां इसरा हाई स्कूल में जेको ही साइंस एग्ज़िबिशन थियो जंहिंमें उस्तादनि शागिर्दनि जे वालिदैन समेत जेको इसरा यूनिवर्सिटीअ जो VC आहे उन पिणु शिरकत कई उन्हनि सभिनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जिन जो चवणु आहे त ॿार जेके क्लासुनि जे अंदरि थ्योरी पढ़नि था उन खां पोइ जेॾीमहिल उन्हनि जा अहिड़ा ही जेको असां एग्ज़िबिशन करायो उन जो मक़सदु इहो त जीअं उन्हनि ॿारनि में अञा जेका स्टडी जे हवाले सां दिलचस्पी वधे ऐं हू जेके टॉपिक्स पढ़नि था उन्हनि ते हू मॉडल ठाहे ऐं हिते उन्हनि जी प्रेज़ेंटेशन ॾियनि त जीअं हुननि में अञा वधीक जेको आहे पढ़ाई जे हवाले सां शौक़ु वधे कैमरामैन मोहम्मद अली सां गॾु ज़हीर अहमद WTN हैदराबाद